तारीफ़ें वाखाण वॾाई उन्हें अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे लाए जो बाजे मेहरबान रहम करण वारो रब है, जो इंसान मथे तरह तरह जूं बाजियूं ऐं मेहरबानियूं शफ़क़तूं करण वारी ज़ात अल्लाह वादहू ला शरीक लहू जी ज़ात है। जो को इंसान ज़ात मथे इंसान गुनहगार मथे तरह तरह जा एहसान मेहरबानियूं बाजियूं ऐं फज़ल करे थो। जे इंसान मथे अल्लाह हिकिड़ो वॾो एहसान ई कहे जे अल्लाह ताला अशरफुल मखलूकात मलाइके कना पण इंसान जो मर्तबो वधारे अल्लाह पाक वधाए छॾे। इंसान हिकिड़ो गुनहगार है, इंसान हिकिड़ो ख़ताकार है। अल्लाह जी मखलूक जेको आहे मलाइका से पाक है, नूर जी पैदाश आई पण अल्लाह ताला उन खे पण इंसान जे ताबे कयईं त ऐं मड़े ॼाणा इंसान खे सजदो करे। पां पण जे गिरेबान में नज़र करे ॼारियूं त पां भला सजदे जा लाइक़ कयूं, पाण खे सजदो अल्लाह जा मलाइक करे सघे। अल्लाह जो पणी अल्लाह जो हिकिड़ो कानून घड़ियल हो, अल्लाह जो हिकिड़ो राज़ हो। अल्लाह फ़रिश्ते खे चए कुरेला त अल्लाह पाक जॾहिं इंसान खे पैदा कयईं त मलाइक एतिराज़ कयूं, मलाइक ना कयूं त मुंहिंजा रब तूं कुरेला करे पैदा। तर अल्लाह चए त काल इन्नी आलम माला तालमून, आऊं ॼाणा थो ऐं नथा ॼाणो, मूंखे जेको इल्मु ई आंखे इल्मु न आहे। तर अल्लाह पाक इन खे चए त हाणे हुनजो इंसान खे पैदा करे पोइ अॻियां रखंदो हिन खे सजदो कजा। सारे आसमान वारे मलाइके इंसान खे सजदो कयूं, इंसान मथे अल्लाह जो एहसान आहे। पोइ अल्लाह इन मलाइके कना पण मथे उत्तम आला बनाए इंसान खे, ई अल्लाह जा एहसान आहे। उन ई रब्बिल आलमीन जे एहसान बाजें जे फज़ल ऐं करम में मुल्क खे इंसान मथे तरह तरह जा अॼु पण पंहिंजी हयातीअ चंग भलाईअ में बरकत ऐं भलाई वारो रमज़ान अल मुबारक जो महीनो पां वटि आयो आहे। ई अल्लाह जो हिकिड़ो पां मथे एहसान आहे। इहा हिकिड़ी पां वटि नहर आ वई आहे, अहिड़ी नहर आ वई जेको खेतीअ जी मासूम आहे, जंहिंमें माण्हू खेती करे। मुंहिंजे खेतर वटां हिकिड़ी नहर लंघे थी, मुंहिंजे खेतर वटां हिकिड़ो मिठो पाणी मटे थो ऐं आऊं मूला करे ई रब जा एहसान ई त पां मथे हिकिड़ी नहर आ वई, बरकत भलाई वारो मुबारक महीनो आयो ई अल्लाह जो पां मथे एहसान आहे। उन रब करीम ज़ुल जलाल वल इकराम जी मुख़्तसर हमद सना वाखाण वॾाई जे बाद दुरूद सलाम जे बाद दुरूद सलाम अंबिया नबी ऐं पैगुंबर मथे अनगनत लखें करोड़नि जे तादाद में दुरूद सलाम उन कायनात जी हस्ती नबीअ जे सरदार जनाब नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, क़ुरान करीम जी सूरह अल बकर जूं उहा आयतूं ईमान वारे खे ख़िताब करींदियूं जे साम्हूं पेश कयूं हुई, जंहिंमें अल्लाह रोज़ेदारे खे ख़िताब कयो आहे, रोज़ेदारे खे चैलन कयो आहे, रोज़ेदारे खे ऐलान कयो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। ऐं ईमान वारा, ऐं इंसानो, ऐं तंदुरुस्तो, ऐं बीमारीअ खां बचण वारा, जंहिं इंसान खे बीमारी न आई लागू उन खे चई अल्लाह पाक तव्हां मथे रोज़ा ईअं फ़र्ज़ु कया विया आहीं जीअं आखां अॻे माण्हूअ ते अॻे क़ौम मथे फ़र्ज़ु हुआ। ताईं इन रोज़े में मुतक़ी ऐं परहेज़गार बणो, आम में तकवा अची वञे ऐं ईमान वारा बणी वञो, आंजे अंदरि नेकी अची वञे, आंजे अंदरि इख़लास अची वञे ऐं नरम दिलि बणी वञो। अल्लाह पाक एतिरे लाइ करे ख़िताब कयईं त रोज़ा त ईअं फ़र्ज़ु कया विया आहिनि जर्ग तव्हां ते मुतक़ी ऐं परहेज़गार बणो। रोज़ो कंहिं मथे फ़र्ज़ु आहे? रोज़ो उन इंसान मथे फ़र्ज़ु आहे, उन माण्हूअ मथे जेको बालिग़ आहे, जंहिंखे सम्झ वे, सोच अने सम्झ जी ख़बर रखंदा हुआ, जंहिंखे नफ़े ऐं नुक़सान जी ख़बर हुई, जेको तंदुरुस्त हुए, जेको बीमार न हुए ऐं पंहिंजे घरे हाज़िर हुए, अल्लाह ताला उन खे रोज़े रखण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं न नाबालिग़ बादशाह जेको रहिया इन मथे रोज़ो आहे न, पण जेकॾहिं आदत लाइ करे बनाइण लाइ करे बच्चा रोज़ो रखे थो भले रोज़ो रखी सघे। अमीर उमर हिकिड़े दफ़ा हिकिड़ी गलीअ में जा मटियो
तो हिकिड़े माण्हूअ शराब पीतो पे रमज़ान के महीने में, तॾहिं अमीर उमर चयो आगे शर्म नथो थिए, आगे हया न आई ऐं बेहुदा आहियो, असांजा अॼु मौसूम बचला रोज़े से आई। तॾहिं कंहिं पुछियो कि आई बच्चा जॾहिं रोज़ो रखंदा हुआ, ॾींहं कठिण हूंदा, तमामु ॾुखिया ॾींहं हूंदा हुआ, त बच्चा दांदल कंदा हुआ, पाणीअ उञ बुख जूं दाऊं कंदा हुआ, त उन बच्चे खे भला सम्झाईंदे कीअं हुआ। साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमैन चवनि था कि असीं बच्चे खे हेॾा होॾा फेरींदा हुआसीं, या अहिड़ा खिलूड़ा यानी रांदीकड़ा बच्चे खे रखी ॾींदा हुआसीं जंहिं मथे सिजो लही वेंदो, बच्चा रोज़ो पूरो। त हीउ रमज़ान अल मुबारक जो महीनो जंहिंजो पाण वटि की पण क़दुरु न आहे, पाण सम्झूं नथा हिनखे। पण जेकी बीमार आहे अलाह उन मथे आसानी कया, उन खे अलाह पाक न ई चए कि आई काइम बीमार आहियो ऐं तबियत जेको आहे बराबरि न आई ऐं दवा मथे आयो, या कंहिंजो ऑपरेशन आहे, कई माण्हू वौत करी था, नेकी ज़िद से न आई, सफ़र में न रहियो, पाण हितां रोज़ो रखियो, सफ़र में निकिरी वियासीं ऐं सफ़र में जेकर तकलीफ़ थी पई त रोज़ो फ़र्ज़ु जेको आहे पण खोलणु जाइज़ आहे। सफ़र में रोज़ो रखणु नेकी न आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हूअ खे अलाह हिकिड़ो तोहफ़ो ॾिनई, हिकिड़ो हदियो ॾिनई, जीअं बाक़ी माण्हू को शइ ॾे जे आउं तोखे ॾियां थो, त अलाह सफ़र में हदियो ॾिनई त तूं निमाज़ जेको आहे पूरी रही, तो मथे अधु आहे। अॻई निमाज़ जेको तो 4 रकातूं पढ़े 2 रकातूं पढ़े थो, अलाह पाक चए इहे तौला करे मूं सफ़र में निमाज़ माफ़ कई है, तूं 2 रकातूं फ़र्ज़ु पढ़ायूं, पोइ तुंहिंजी मंज़िल खणी आहे। त अॻई ऐं विच ई जेको रहियूं ई 2 रकातूं अॻई जूं सुनत से ऐं 4 विच ई जूं फ़र्ज़ु, ई 14-15 जेको रकातूं रहियूं इन में जा 4 तूं पढ़ायूं सफ़र में, 2 ज़ोर जूं अॻई जूं, 2 विच ई जूं, 2 कसर पढ़ बीरियूं पढ़ी लाइ। ई अलाह पाक हदियो ॾिनो रोज़ो जेको आहे सफ़र में आहे न। रमज़ान जो महीनो आयो, मको फतह थियो 8 हिजरीअ में, सन 8 हिजरी हुई, रोज़ा फ़र्ज़ थिया सन 2 हिजरीअ में, हींअर 1448 हिजरी आहे, 2 हिजरीअ में रोज़ा फ़र्ज़ थिया। मके में अलाह जो रसूल 2 वरिया मके में रोज़ा फ़र्ज़ न हुआ, मुहर्रम जा 2 रोज़ा रखंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके मां हिजरत करे ने मदीने विया, त इस्लाम जी पहली लड़ाई जंग इहा बदर जी जेको जंग हुई, इहा पण इन साल में लॻी, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी रुक़ैया जेको अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निकाह में हुई, इहा पण इन साल में बीमार थी, सख़्त बीमार थी। जंग बदर पण इन महीने में इन साल में लगी, ऐं रुक़ैया बीमार पण रमज़ान में थी, जंग बदर रमज़ान में लगी, ऐं मको फतह पण रमज़ान में थियो। तकलीफ़ जा ॾींहं हुआ, माण्हू मणे मको फतह थियो, यानी फतह जी माना कि मुसलमाने खे कामयाबी मिली, मुसलमाने जे कब्ज़े में मको अची वियो, कुफारे जी जाव जलल आई हुई। जॾहिं मको फतह थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मां मदीने में जा निकिरिया, मको फतह करेला, 2000 जी फ़ौज हुई, माण्हू रोज़ा था हुआ। जॾहिं रस्ते में विया माण्हूअ खे तकलीफ़ थी पई, ॾींहं ॾुखिया हुए, काड़ो हुए, रोज़ा था हुए, ख़ुदि पाण सगोरा पण रोज़ा था हुआ, साहबा पण रोज़ा था हुआ, ऐं हिकिड़े मैदान में वञी लथा साहबीअ खे तकलीफ़ थी, हिक ॿिए जे मुंहं ॾांहुं ञाण लॻा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण ञाणियो। विच ई जो टाइम हो, विच ई टाणे वञी अञा पुॻा न आई, मदीने में जा निकिरिया आई, सुवारियूं आई, ऐं होॾां कुफारनि जो लश्कर आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच ई जो हिकिड़े मैदान में लथा, हिकिड़ी जॻह मथे वेठा, साहबा खे ञाणियो त साहबा हिक ॿिए न ञाणी पिया, परेशान ऐं तकलीफ़ आहे। ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी हालत ञाणे, पाणी जो पियालो हथ में गिड़ो, चओ पाणी ॾियो। अॼु वीचारा माण्हू जाइल आई, तकलीफ़ थी थी बीमारीअ भरे रोज़े में, त रोज़ो नथा खोली, चए बिली मूं रोज़ो कॾहिं छॾियो न आहे, पर हीउ गुनाह आहे,
इस्लाम नहीं। इस्लाम जो को है आसानी है। आप गाता वाली इबादत है जना। अचानक मां रोज़ो रखियो, वीचारियूं नौजवान पंहिंजूं माऊं भेणूं आई अल्लाह ताला रोज़े जी कज़ा इन हालत में इनकी नमाज माफ़ कयईं। नमाज जी कज़ा नहीं तो औरत रोज़ो रखे थी, पहिरियों जो रोज़ो रखें, जवान औरत है रोज़ो रखी गिड़े, हाणे नमाज जी तैयारीअ में फजर जी अज़ान अचे थी, नमाज पढ़े थी, अचानक इन औरत के कपड़ा अची विया, रोज़ो बातल है, रोज़ो नथो थिए। इन रोज़े जी ये कज़ा करे आॾे ॾींहं में रोज़ो रखी कि नहीं, रोज़ो माफ़ ना। पोइ रोज़े से है, रोज़ो खोले विझे पोइ जेकॾहिं सारो ॾींहुं रोज़े से है ऐं हाणे रोज़े खोलण जी तैयारी करे थी, तरह तरह जा ताम रखे पई, कुटुंब अकायला करे, हाँ रोज़ो खोलण जी तैयारी करे पई, अचानक इन औरत के कपड़ा अची विया, रोज़े की देर है, इन जो रोज़ो सवाब अल्लाह की न विझाईंदो। अल्लाह ज़ालिम न आहे, पर रोज़ो हुन जो थियो न, नियत सची वई, हज जी नियत सची है, हज मथे पुगो न, रस्ते में अमन न आई, बीमार थी वियो, अचानक इंतकाल करे वियो, इन जी नियत जेको सची है। दारो मदार इंसान जी नियत मथे है। बुखारी जी पहली जेको हदीस है, इहा हदीस नियत के बारे में। बुखारी शरीफ कुरान शरीफ का ना पुठिया जो किताब है, मुतबर किताब है, सियासता जगह चावाजे, हिकड़ी बुखारी बई मुस्लिम, इन्हीं बिनी जो रिवायतूं जेकर अची वञे त इन्हीं के सिया यानी मुतफ़क़ुन अलैह, यानी बे रिवायतूं बुखारी ने मुस्लिम जो सही आई, नहीं किताब जो कोई से सही आई। बुखारी इमाम बुखारी लिखियो है, बुखारा जो रहंदो। इमाम बुखारी केरो? इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे मुक़दमे बुखारी में लिखियल है त इमाम बुखारी जी मां इमाम बुखारी के पढ़ेला करे रवानो कयईं, अशरफियूं ॿधी ॾिने थेलीअ में। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह स्टीमर में सवार थिया, जे मुतबर बुखारी जी किताब लिखई है, जंहिंजूं हदीसूं सही, जंहिंमें कोई शक शुबो न आई। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह डाकुअ फिरी आया। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे हथ में थेली ॾिठो, तर चालबाज़ी क्यों, गुंडागिरी क्यों, दाऊं कयो, हशर कयो, त असांजी थेली अशरफीअ जी हुई। कुला इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे हथ में थेली अशरफीअ जी हुई। इमाम बुखारी ॾे झटणी हुई उन्हीं के, दाऊं क्यों जे इमाम बुखारी सचो है या कूड़ो है। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जर दाऊं क्यों जे असांजी थेली अशरफीअ जी वई, तेरे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेको मां चएवें वसियत कयवें त कॾहिं कूड़ न कजे। इमाम बुखारी रस्ते में तू वञे तो तकलीफ़ूं ऐं कूड़ कॾहिं न कजा, का पण तो मुसीबत अची वञे त सच हक़ ॻाल्हाइजो। अल्लाह पंहिंजे आलम ते रहम करे, पंहिंजूं रोज़ियूं मड़े कूड़ जूं आहिनि, कूड़ दगा सवा पंहिंजी रोज़ी न आई। इमाम बुखारी जरो रड़ो पी कयूं जे मुड़ा अशरफियूं छिने वेंदा, तर इमाम बुखारी दरिया में अशरफी पकाए छॾे। पहिरों ॾींहुं चयो अशरफियूं अशरफियूं असांजूं वयूं, तेरे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह कि पुछो तो वटि थेली वई केॾा वई? इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चए त मूं जॾहिं रड़ो पियो कदे मूं दरिया में, दरिया में कुला फगाइजे, मुंहिंजे माउ मूंखे चए कूड़ कजो। अॼु आऊं जेकॾहिं इहा अशरफी थेली मूं वटि वे ने आई मूं वटां के न त आऊं डाकूअ चोर थियोसि, एतिरे मुंहिंजूं हक़ जी हुयूं, मूं फगाए छॾियूं। ॾिठां पे एतिरे मूंखे फुर, मुंहिंजे माउ चयो मूं कूड़ कजे, मूं मुंहिंजूं हक़ जूं हुयूं दरिया में फगाए छॾियूं। इमाम बुखारी जॾहिं वफ़ात थी उन ज़माने जा उलमा चवंदा इमाम बुखारी जॾहिं वफ़ात करे वियो, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के जॾहिं दफ़न क्यों करे में आयो, जॾहिं कब्रस्तान में रखे में आयो, तॾहिं इमाम बुखारी जी क़ब्र में जा एतिरी ख़ुशबू आ वई माण्हूअ, यानी उन क़ब्र में त हटाए नथा। उन ज़माने जे उलमा माण्हूअ खे हटायो त मिटी हथ में खणी सूकियो त मिटीअ में ख़ुशबू आ वई, माण्हू मिटी खेण लॻा। उलमा जो मिट्टी खेण हराम है, तर पिणिए यानी कपड़ा जो को उन में वीड़े इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी कब्र जो मिट्टी खण लगा। आल में ना क्यों तो मिट्टी खण मिट्टी खेण हराम। वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह एडा वड़ा मुहद्दिस हुआ,
वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह शहर बुखारा जा रोंदल हुआ जंहिं बुखारी जी ई किताब लिखी है त मक्को शरीफ़ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतेह करण विया तॾहिं रस्ते में तकलीफ़ थी अल्लाह जे रसूल पाणी पीतो ऐं साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन मड़े रोज़ो खोले विधऊं त रोज़ो अहिड़ो अमल आहे। बुखारी जी पहली हदीस इन्नमल अमालु बिन्नियात नियत जो धारो मदार जेको आहे यानी अमल जो धारो मदार जेको आहे से नियत मथे आहे। नियत सची आहे। हिकिड़ा माण्हू नियत जेको रही माण्हू राति जो रोज़े जी करे ने सुम्हे नथो सुबुह जो नियत करे थो त हिन जो रोज़ो नथो थिए। कई माण्हू अहिड़ा चवनि था त हाणे पंहिंजो त रमज़ान आयो पाण नियत करे हिकिड़ी न फ़र्ज़ु रोज़ जेको रोज़ा आई इन जी नियत पाण राति जो करणी पवंदी। राति जो सुम्हंदा तैर चवणो पवंदो ज़बान से न दिलि में नियत जे सुबुह जो इंशाअल्लाह मूंखे रोज़ो रखिणो आहे। इहा रोज़े जी नियत आहे। ख़बर आहे कि शहरनि जे अंदरि गैर जमातूं जेको आहिनि जेको अक़ीदो जंहिंजो सही न आहे ई लाउडे मथे फजर जी जर अज़ान ॾींदा था या उथियार जो जर चवनि था ॿाहिरि नियत करी था। इंटाणी नियत जेको आहे इहा ग़लति आहे। हदीस जे किताब में न आहे अलाह जे रसूल वटि साबित न आहे। नवे तो अन असूम गदन लिल्लाह रमज़ान ई मड़े अहिड़ियूं नियतनि जा अल्फाज़ चवनि था त ई जेको आहे इस्लाम जे अंदरि अल्लाह जे दीन जे अंदरि आहे जिन ई मन घड़त मड़े हदीसूं आहिनि त इंसान जो दारो मदार नियत मथे नियत पंहिंजी सची आहे त पाण खे इंशाअल्लाह रोज़ो रखिणो तंदुरुस्ती आहे। रोज़ो उहो अमल आहे जंहिंजे सवाब जी को पण हद न आहे को पण पार न आहे। अलाह पाक चए त निमाज़ आहे भई इहो जेको अमल आहे इन मिणी जो बदिलो मुंहिंजे बहाने खे ऐं मुंहिंजे हथ से यानी मलाइक लिखी करे ऐं मूं वटि पेश कंदा तैर आउं ॾींदो। अलाह दिली जो मालूम आहे अलाह ख़बर हूंदी मलाइक दफ़्तर ॾेखारींदा पर रोज़े जो दफ़्तर न आहे। रोज़े जो जेको बदिलो आहे मुंहिंजे बहाने खे महशर जे मैदान में आउं मुंहिंजे हथ से ॾींदुसि। अल्लाह भला हथ से ॾे अहिड़ो पंहिंजो भाग्य जे रोज़ो पिया रखूं नौजवान ऐं क़यामत जो ॾींहुं इन जो बदिलो अल्लाह पाण खे ॾे। अल्लाह उन ॾींहुं पिण जा पर्दा हटाए विझंदो नूर जा। अल्लाह जो चहिरो कंहिं न ॾिठो। अल्लाह कंहिंखे ॾेखारियो पिण न मूसा जहिड़े चयो तंहिंखे अल्लाह पिण जो चहिरो न ॾेखारे पर हदी पिण हथ बचे त क़यामत जो ॾींहुं जर थींदो त अल्लाह पिण जे नूर जा पर्दा मड़े हटाए विझंदो। अल्लाह मौशर जे मैदान में कुर्सी अल्लाह हथ मलाइक खणी अचींदा पोइ अल्लाह पाक बहाने साम्हूं उभिए वेहंदो बहाने जो हिसाब किताब कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो टाइम अने वक़्तु अहिड़ो हूंदो जे हिकिड़े इंसान जो दफ़्तर अमल जो एॾो हूंदो जेतिरी हिन जी नज़र पवंदी पई एतिरो एॾो चौपड़ो हूंदो हुनजो। इन जा अमल लिखियल हूंदा। को आहे सिफारिश करण वारो को आहे वकील को आहे माजिस्टर न हूंदो। अल्लाह ने बहाने जे विच में कोई तर्जुमान अदीब हाथ बचे न हूंदो। अल्लाह बहाने खे पुछंदो ऐं माण्हू जवाबु ॾींदो पियो हा अल्लाह ही मूं अमल कयो। क़यामत जो ॾींहुं अल्लाह पुछंदो बीमार जे बारे में चवंदो तव्हां बीमार हुउसि मूं वटि आवे न। अल्लाह पाक माण्हू खिलंदो मुंहिंजा रब तूं पाक कईं नुक़्ते नवाज़ चईं तूं मुंहिंजा रब बीमार कया हुए चए मुंहिंजो फलाणो माण्हू बीमार हो तूं हुन वटि आंटो करण न वियो वई उहो जे बीमार थियो त आउं बीमार थियुसि। अल्लाह पाक वरी चवंदो त मुंहिंजो आउं उञायल मूंखे पाणी न पीआरे मुंहिंजा रब तोखे कहिड़ी उञ तूं खाइण पीअण खां पाक कईं चए मुंहिंजो फलाणो माण्हू बुखायल उञायल होसि उनखे तो खाराए पीआरे कोन। मुंहिंजो माण्हू उघाड़ो ऐं नंगो हो आउं नंगो मूंखे कपिड़ा न पहिरियां मुंहिंजा रब तूं पाक कईं चए फलाणो मुंहिंजो माण्हू होसि। अलाह ई मड़े अहिड़ा सुवाल पुछंदो त दुनिया में दारो मदार जेको आहे इंसान जो नियत मथे आहे। नियत जेको सची हूंदी त उनजो अमल जेको पाण मैदान में अचींदो ऐं भलारो बहितरीन महीनो पोइ बीमार जो आहे वीचारो जेके तकलीफ़ आहे रोज़ो नथो रखी सघे त ई हिन जो इवज़ ॾेई ॾे कंहिंखे रोज़ो रखाए जेकॾहिं रोज़ो को रखंदल न वेही त हिन जो हिसाबु करे गिने पिंडई जे हिकिड़े माण्हूअ मथे केतिरो ख़र्चो थिए थो। अॼु महांगरात जो ज़मानो आहे ऐं कई रोज़े में पाण शयूं हाज़िर करियूं था खोलण लाइ करे त अहिड़े हिसाब करे ऐं उनखे रोज़े अदार खे महीने जा रुपया ॾेई ॾियणा। काल्ह मौली सुलेमान खे पुछे में आयो त मौली साहिबु चए त 5000 या 500 वटा घंटे पण 3000 जो हिसाब करे ॾियणो रोज़ जा 100 रुपया 3000 रुपया ई
उनखे ॾियणा ऐं रोज़ो न रखाजे त अलाह पाक क़ुरान शरीफ़ में क़ुरान जी आयत है त ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन माण्हू चए यार फलाणो फिरे पियोसीं बराबरि थियो आहे पर उनखे कहिड़ी ख़बर गुझियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं हूंदियूं कंहिं मथे पण ऐं हमलो नथा करे सघो उन लाइ करे हिदायत दुआ करो कई माण्हू जे फलाणो रोज़ो नथो रखे फलाणो निमाज़ नथो पढ़े ताइफ़ जेको शहर आहे पैगंबर इस्लाम जो शहर अलाह जे रसूल खे पथर हयो अलाह जे नबीअ खे ज़लील करे ऐं कढियो अलाह तां उनखे पैगंबर बणायो हो उन जे अॻिले पोइले खे गुनाह खे अलाह माफ़ कयईं ॿी डूंगरनि जे विच में ताइफ़ जिब्रील आसमान जो फ़रिश्तो आयो चए तोखे हेॾो हैरान करींदा तुंहिंजो बदन सॼो रत से लू लुहान करे छॾियो तूं चओ त नी ताइफ़ वारे खे इन ॿिन्ही डूंगरनि जे विच में भेरा करे ने पीउ ने मारे छॾियां अलाह मूंखे हलाए ऐं आयो जे वञ मुंहिंजो नबी ज़बान मां कुरो चए थो तेर चए था जिब्रील तूं पाछो हलियो वञ मुंहिंजे रब खे आउं चवां थो अलाह इन खे हिदायत कंदो इन लाइ हिदायत जी दुआ करियां थो अलाह जा रसूल ते बीह करे दुआ कयूं पाण पथर वसे पिया पाण हणे पिया अलाह जे नबीअ खे हिकिड़ा घियली पिया कढे पिया ताइफ़ मां हिन शहर मां निकर जितां जो आयो हुई उतां हलियो वञ पथर वसाई पिया फौजूं पुठियां लॻियूं पियूं तॾहिं दुआ घुरे थो अलाह महद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून अलाह मुंहिंजे क़ौम खे हिदायत कर अलाह जे रसूल जी दुआ आसमान मथे क़बूल थी वई 8 वरिया ताइफ़ सॼो मुस्लमान थी वियो अॼु जेकी हाजी विया आहीं वञी ताइफ़ जो शहर निहारियो वञी ताइफ़ जो दीदार करियो इहा पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मस्जिद आहे ताइफ़ जो शहर अहिड़ो आहे जहिड़ी पैगंबर दुआ कई अलाह उन शहर खे अहिड़ो आबाद कई जंग बदर में अलाह जे नबी दुआ कई दुश्मन लाइ करे दुआ न कई अलाह जे नबी दुआ कई अलाह में तोले गाज़ल साबित लियो जर जंग गमसान जी लगी तर 313 साहबा खणी ने मैदान वियो चे मुंहिंजा अल्लाह ये जमात रोज़ेदार है रमज़ान जो महीनो है जुमे जो ॾींहुं है मुंहिंजा रब ये जमात जे करे अॼु हार खाई वई त क़यामत जे ॾींहं ताईं तुंहिंजो नालो गिणण वारो कोई न अल्लाह ताला 313 जी मदद लाइ करे आसमान मथां फौजूं फ़रिश्ते जूं हलाए ॾिनो जेको 70 ॼणा वॾा सरदार बदर जे मैदान में मारिजी विया अल्लाह रोज़े में मुसलमान जी मदद करे थो अल्लाह रमज़ान जूं भलायूं मुसलमान खे नसीब करे थो अल्लाह रमज़ान जी बरकत से तरह तरह जूं तकलीफ़ूं मुसलमान मथां दूर करे छॾे थो अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह जेकी मूं चयो इन मथे आंखे मूंखे अल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह जेकी रोज़ा नथा रखी सघे अल्लाह इन खे चंग भलाई तंदुरुस्ती ॾे रोज़े रखण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह इस्लाम में आसानी रखी है त जेका पण औरत आहे जंहिंजो बचलो नंढड़ो मासूम दावण मथे वे इहा औरत जेकॾहिं रोज़ो न रखे इन जी कज़ा करे त अल्लाह इन खे छूट छॾे इन औरत ला अल्लाह कज़ा रखें इन लाइ फिदियो न रखें पोइ पेटा हमल आहे इनखे तकलीफ़ थिए थी त इहा औरत जेको रही से इन जा ॾींहं जॾहिं पूरा थी वञे बचलो जनमे तैनो पुठियां पाक थी तैर पण रोज़ा या कज़ा करे इन जी कज़ा करे अल्लाह आसान ही रखें इस्लाम अल्लाह जो दीन आसान है तो इस्लाम पाखे जेको मिलियो आहे से रब्बिल आलमीन पाण ते मथे हिकिड़ी नेमत कई है इस्लाम अल्लाह जो हू दीन है आख़िरी हजतुल विदा में अल्लाह जे पैगंबर मथे क़ुरान जी आयत नाज़िल थई अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना अॼु मूं इस्लाम दीन खे कामिल मुकमल करे छॾियो अल्लाह चयो इस्लाम खे मूं ताला पसंदि कयो ऐं तो ते मड़े मूं नेमतूं अॼु पूरियूं करे छॾियूं इस्लाम में हाणे अधूरा का बाक़ी नहीं पोइ रोज़े जी हालत में जंहिं रोज़ो रखियो पोइ इनखे अचानक जेकॾहिं उल्टी थी त इन जो रोज़ो पोइ बेहोश थी वञे त पोइ भला ई रोज़ो खोले विझे अहिड़ो परो आयो जंहिंमें बेहोश थियो जे मुंहिंजो मग़ज़ु टुटे थो त ई भला ई रोज़ो खोले विझे ऐं ॾाड़ में दर्द पियो त इन ॾाड़ में दवा विझे एतिरी दवा विझे जे हलक में हेठि निड़ीअ में न उतरे दवा विझणु रोज़े जी हालत में जाइज़ आहे पोइ अखि में अखि ॾुखे थी इन में फुड़ो विझणु पण जाइज़ आहे कन में पण दवा विझणु रोज़े जी हालत में जाइज़ आहे पोइ औरत जेका ताम बनाए थी इहा ज़बान से जेकॾहिं उन ताम खे ज़बान ते हिकिड़ी आंगर से चखी ऐं ॿाहिरि कढी विझे इन जो लाभ हेठि इन औरत खे पण अलाह पाक इजाज़त रजा ॾिनी आहे
एडो इस्लाम आसान है तो इस्लाम की जो कदर ने कीमत पाँ वटि नाई। मुझे अल्लाह वटि दुआ है रमज़ान मुबारक जो अल्लाह कुल भलायूं खूबियूं नसीब फरमाए। अल्लाह आइंदा जेकी रोज़ा रहा इन रखण जी असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बे करीम असांजे रोज़े नमाज़ें तुरावी नफ़ल सदके खैरात के अल्लाह क़बूल फरमाए। अल्लाह असांजी रोज़ीअ में बरकत विझे, रोज़ीअ जा दरवाज़ा खोले विझे। रब्बे करीम हराम जी रोज़ीअ कना अल्लाह ताला असांखे बचाए, मरी वञे ख़ता खे माफ़ फरमाए, बीमार खे शफा कामिला आजिला अता फरमाए। अल्लाह जियारे ज़िंदा रखे इस्लाम मते मौत रे ईमान बिल ख़ैर कलमे ला इलाहा इल्ला से दुनिया में ॾाढाणो थिए। आमीन सुम आमीन वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादुल्लाह रहमुल्लाह इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व इताइ ज़िल क़ुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़यि यअज़कुरुकुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाह अलीमुल जलीलुल जब्बार यज़कुरुकुम व यस्तजिब लकुम व लिज़िक्रुल्लाहि तआला औला व अतम व जल्ल व अकबर।